सियारो न रुगो थधी पर केतिरनि ई मेवनि वारी मौसम बि हूंदो आहे। अहिड़ा केतिरा ई मेवा हूंदा आहिनि जेके सियारो ख़तम थियण खां पोइ मार्केट में नज़र बि नाहिनि ईंदा, जिन मां नारंगी बि हिकु आहे। हूअं त नारंगीअ जा सिहत लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि, जिन बाबति असां अॻे बि ज़िक्र करे चुका आहियूं, पर अॼु असां नारंगीअ जे खलुनि जे अहिड़नि फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं जो तव्हां उन्हनि खे उछलाइण खां अॻु हिकु भेरो ज़रूर सोचींदा ऐं उहे फ़ाइदा रुगो सियारे जी मौसम न पर सॼे साल ताईं बि माणे सघजनि था। सिहत जा माहिर नारंगीअ जी खलुनि खे महफ़ूज़ करण लाइ उन्हनि खे सुकाए पाउडर ठाहे रखण जो मशवरो ॾियनि था, जेको सॼे साल ताईं ओतिरे ई फ़ाइदनि सां भरपूर हुजे थो। इन लाइ नारंगीअ जी खलुनि खे 2 खां 3 ॾींहंनि ताईं सिज जी रोशनीअ ते सुकाइण लाइ रखो। उन खां पोइ उन्हनि खे पीसे पाउडर ठाहे महफ़ूज़ करे छॾियो। चहिरे जा मसइला सियारो हुजे तोड़े सावण सभिनी सां थींदा रहंदा आहिनि, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि समेत मार्केट जा महांगा स्क्रब ऐं फेशियल्स इस्तेमाल कया वेंदा आहिनि, जेके कॾहिं कॾहिं चहिरे जी ख़ूबसूरतीअ बदिरां नुक़साननि जो सबबु बणिजी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं उन्हनि सभिनी शयुनि जी जाइ ते नारंगीअ जी खलुनि जे 1 चमचे पाउडर में 1 चमचो ॾहीअ जो विझी चहिरे ते इस्तेमाल कयो वञे त उन जा ख़ूबसूरतीअ समेत चहिरे जी कुदरती रौनक लाइ जादुई असर ज़ाहिर थींदा आहिनि। इन सां गॾु खुश्की ऐं चहिरे जे दागनि धॿनि लाइ बि इहो पाउडर एतिरो फ़ाइदेमंद हूंदो आहे जो शायदि का महांगी क्रीम बि न हुजे। इन लाइ अंडे जी ज़र्दी, थोरे मिक़दार में लीमे जी रस जा फुड़ा ऐं नारंगीअ जी खलुनि जे पाउडर जो 1 चमचो गॾाए पेस्ट ठाहे चहिरे ते इस्तेमाल करणु घुर्जे, जंहिंसां चहिरे तोड़े जिस्म तां बेकार सड़ब ऐं बैक्टेरियाज़ जो ख़ात्मो थी वेंदो आहे ऐं चहिरो साफ़ ऐं चमकंदड़ नज़र ईंदो आहे। दूंहें वारी गदिलाण ऐं सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि निकिरण जे करे चहिरे ते लॻल गंद किचिरो साफ़ करण लाइ नारंगीअ जो पाउडर सभिनी खां बहितरीन नुस्ख़ो आहे, जेको सफ़ाई समेत चहिरे जे खॾनि ऐं दागनि खे बि ख़तम करे छॾे थो। नारंगी जी खलुनि वारे पाउडर में रुगो पाणी विझी पेस्ट ठाहे बि 15 मिंटनि ताईं चहिरे ते लॻाए छॾिजे त इहो कंहिं महांगे फेशियल खां वधीक असर ॾेखारींदो। नारंगी जी खलुनि जो पाउडर चहिरे जे हर क़िस्म जे दागनि लाइ बहितरीन ब्लीचिंग एजेंट आहे, जंहिंजो लगातार इस्तेमाल थोरे ई अरसे में तव्हां लाइ कुदरती ख़ूबसूरतीअ जो बहितरीन ज़रियो बणिजी वेंदो। एहतियात रुगो इहो करणो आहे त पाउडर ठाहिण खां अॻु नारंगीअ जी खलुनि खे सही नमूने ज़रूर सुकाइणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk